जॾहिं मोरनि जो देश थरपारकर सॼो वेंदो आहे। यकीनन थर में वॾे तइदाद में मोर जेका पखी आहिनि उहे रहंदा आहिनि ऐं थर में जॾहिं बरसातुनि जी मौसम ईंदी आहे त उन वक़्तु मोर जेके पखी आहिनि उहे कीहाट कंदा आहिनि त थर जा रहवासी आहिनि वॾड़ा जेके चवंदा आहिनि त उन मां निशानियूं मिलंदियूं आहिनि त अॼु बरसाति अचण वारी आहे। त यकीनन हिन वक़्तु थर में जेका बरसाति जी मौसम आहे मोरनि जा उहे कीहाट आहिनि, मोरनि जा जेके टहुका आहिनि उहे ॿुधण में अचनि था। हिकिड़ी वॾी ख़ासियत आहे मोर पखियुनि में त मोर पखी जेका थरपारकर में जेकॾहिं मुसीबत ईंदी आहे, जेकॾहिं ज़लज़लो ईंदो आहे तॾहिं बि ज़लज़ले खां अॻु में कीहाट कंदा आहिनि त ख़बर पइजी वेंदी ज़लज़लो अचे थो। इहे काफ़ी हिकिड़ी निशानियूं मौजूदु आहिनि। उनखां सवाइ मोर पखी आहिनि उहे नांग बलाऊं आहिनि उन्हनि खे बि जेका से हू मारींदा आहिनि, ख़तमु कंदा आहिनि। हिन वक़्तु उन्हनि जो निसल त ख़तमु थींदो वञे पियो, पर थरपारकर जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त थर जा जेके माण्हू आहिनि उहे मोरनि खे ऐं पंहिंजनि ॿचनि वांगुरु पालीनि था ऐं ॻोठनि में जेके मोर आहिनि उहे सुबुह ऐं शाम जेका उन्हनि जे घरनि में ईंदा आहिनि। माण्हू उन्हनि खे दाणू आहिनि, पाणी जेका उहो ॾींदा आहिनि। मोर हिकिड़ी थर जी सूंहुं आहिनि। मोरनि जा जेके खंभ आहिनि उन्हनि में जेके हवा हणण वारा व्यंजन आहिनि उहे ठाहिया वेंदा आहिनि। उन सां गॾोगॾु हिकिड़ी वॾी इहा ख़ासि अहमियत आहे मोरनि जे खंभनि खे त मोरनि जा जेके खंभ आहिनि उहे क़ुरान पाक जेका पाक किताब आहे उन में बि रखिया वेंदा आहिनि। त मोर जी हिकिड़ी तमामु वॾी ख़ासियत आहे। मोर थर में तमामु घणे तइदाद में तइदाद में रहनि था, पर वक़्तनि ब वक़्तनि मोरनि ते जॾहिं बीमारियूं ईंदियूं आहिनि त हू मोर जेका से मरण शुरू थींदा आहिनि। हिन वक़्तु थर में इंतिहाई मौसम जेका ख़ूबसूरत आहे। वक़्फ़े सां जेका से मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते कॾहिं शाम जो कॾहिं राति जो बरसातूं पवनि पियूं, वसकारे जी मौसम आहे त ॻोठनि में जेकॾहिं पाण हली निकिरी ॾिसंदासीं न जा वीडियो तव्हां ॾिसणो हूंदो त मोर जेके पखी आहिनि उहे असांखे टिलंदे असांखे घुमंदे कीहाट कंदे उहे नज़र ईंदा आहिनि। त हीअ पखी इंतिहाई हिसास पखी आहे। हीअ थर जे माण्हू जेका माण्हू आहिनि मोरनि सां जेतिरो प्यारु कंदा आहिनि एतिरो मोर ई थर जे माण्हुनि सां प्यारु कंदा आहिनि। न त जेकॾहिं तव्हां बंदूक जे ठका सां मोर उॾामी वेंदो आहे, उनजो हीऊं फाटी पवंदो आहे। त हीअ हिकिड़ी ख़ासियत आहे न, मोर ख़तमु थींदा वञनि पिया, नसल ख़तमु थींदो वञे पियो। थरपारकर जे ज़िले में जेका से लखनि जे तइदाद में मोर पखी रहंदा हुया त हींअर 8-10 सालनि खां जेका राणी खेत वारी बीमारी पकड़ी आहे उनखां पोइ मोर ख़तमु थियनि पिया। मोर थर जी सूंहुं आहिनि ऐं मोरनि खे जेका थरवासी दिलि सां पालींदा आहिनि, पंहिंजे घरनि में ॿचनि वांगुरु उन्हनि खे पालींदा आहिनि। पाण बुखियो रही बि जेका से उन्हनि खे खाधो ॾींदा आहिनि, दाणू पाणी ॾींदा आहिनि। त हिन वक़्तु समूरी जेका सूरत हाल आहे उन ते असां ॻाल्हि ॿोल कई आहे त जी मोरनि जो सॼो निसल ख़तमु थिए पियो, मोर नायाबु थींदा वञनि पिया। सिंध हुकूमत उन ते को ध्यानु न पई ॾिए, वाइल्ड लाइफ खातो उन ते को ध्यानु न पियो ॾिए। सिंध हुकूमत खे घुरिजे त मोरनि जे लाइ अलॻि ख़ासि ॻोठनि में ॿारड़नि में पंहिंजूं कुंडियूं ठाहे पाणी जा जेका से उहे रखियूं वञनि, दाणो रखियो वञे त मोर जेका मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां गॾोगॾु बुखे उञ वगे जेके मरनि पिया उहे न मरनि ऐं बची सघनि। मोर थर जी सूंहुं आहिनि। जीअं हर साल बरसाति पवंदी आहे त जेके सॼी सिंध खां सयाह जेके घुमणु ईंदा आहिनि त उहे मोर पखियुनि जा जूं मिठियूं जेके ॿोलियूं आहिनि उहो ॾिसी वेतर उहे जेका से ख़ुशि थींदा आहिनि। ऐं मोर इलाइक़े जी हिकिड़ी सूंहुं आहिनि। मोर जेके पखी आहिनि उन्हनि जो शिकार बि जारी आहे। मोर जेका आहे उन्हनि खे शिकार करे शिकारी खणी वञी रहिया आहिनि। उन सां गॾु बीमारियूं बि आहिनि त मोरनि जो नसल ख़तमु थिए पियो। ऐं जेकॾहिं सॼी तारीख़ असीं ॾिसंदासीं त थरपारकर मोरनि जो हिकिड़ो देश सॼो वेंदो आहे। यकीनन उते उन जे करे त थर में मोर घणा आहिनि। मोरनि जी जेका से सुञाणप आहे उहो थरपारकर जो ई जेको खितो आहे उहो आहे मोरनि खे बचाइण जी सख़्तु ज़रूरत आहे।